वाना शामिल हाला करीम रब जो हुक्म जदे अल्लाह जी रहमत मिलंदी आ फरमाए तो कुल या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। ऐ मुझा महबूबा ऐ मुझा दिलबर हबीबा पंहिंजी उम्मत पंहिंजे जमात पंहिंजे क़ौम पंहिंजे मञण वारनि खे मां करीम रब जे तरफ़ खां हिकिड़ो पैगाम पहुचाए हिकु मैसेज पहुचाए त मुंहिंजो करीम रब अव्हां खे हुकुम थो करे ख़ासि करे उन्हनि खे जिन खां गुनाहनि जा कम थी विया ग़लतियूं करे वेठा ऐब कचायूं थी वियूं इन गुनाहनि थी वञण जे बावजूद कमिन कोताहिन थी वञण जे बावजूद अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा महबूब कलमो तुंहिंजे मथां पढ़ियो अथनि उम्मती तुंहिंजा आहिनि ॾोह त करे वेठा पर इन गुनाहनि थियण जे बावजूद मुंहिंजे करीम रब तव्हांजे लाइ पंहिंजे रहमत जो दर बंदि न कयो आहे। ना उमेद न थियो उमेद रखो अचो मोटी अचो उन जे तरफ़ करीम रब तव्हांखे पाण थो दावत ॾे हुकुम थो करे ला तक़नतू मिर रहमतिल्लाह बाना मुझे रहमत मां ना उमेद न थी तुझे अचण में देर थींदी उन जे परचण में देर कान थींदी तू सॾु करे त ॾिस अर्ज़ु करे त ॾिस सॼे जग जहान जे मथां महिरबान अल्लाह जी नालो वॾो तीअं मूं वॾो आसरो ख़ालिक तुंहिंजी खांद जो परो पांधु न को हाणे नालो रब सदो रहियो आहे रूह में जेकी मंझि जहान जेकी मंझि जहान सभु तारीअ तगन तुंहिंजे सिर्फ़ पवर ॿाहिरि त कोन्हनि रुगो लांघो त कोन्हे रुगो सीपे के बटन कोट न जेकी मंझि जहान ही समूरी धरती ओलह खां ओभर उत्तर खां ॾखिण थर पर जबल पहाड़ जेको जिते उहो उते जेकी मंझि जहान सभु तारीअ तगन तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चवे तो वटि कमी कान अतुले आन पुजा कर को फिरो फज़ल जो कखपन में तू तन मन में तू कखपन में तू तन मन में तू मालिक तो जी छोड़ ॾिठ में तुझे कुदरत जा कम छोड़ ॾिठ में तुझो शान जल जलालहू कखपन में तू तन मन में तू कखपन में तू तन मन में तू मालिक तो जी छोड़ ॾिठ में तुझे कुदरत जा कम छोड़ ॾिठ में तुझो शान जल जलालहू। तवज्जो उनी करीम रब जो हुक्म बाना मां ॾियां त शुक्र करे पर जे ॾई खसियां त पोइ सब्र करे अगर जे कॾहिं शुक्र कंदे ल इन शकरतुम ल अज़ीदन्नकुम ऐ मुंहिंजा बाना मुंहिंजे ॾिनल नेमतुनि ते शुक्र कंदे त पोइ मां अल्लाह तुंहिंजे नेमतुनि में बरकत कंदुमि तुंहिंजे ख़ुशियुनि में बरकत थींदी उहे तो वटि नेमतूं बरकतुनि वारियूं बणिजी पवंदियूं पर यादि रख जेके अल्लाह जो ॾिनल नेमतूं हन केतिरियूं हन कहिड़ियूं कहिड़ियूं गणियूं त गणे न सघंदासीं लिखूं त लिखी न सघंदासीं तोरियूं त वट कांटा बि न मिलंदा केतिरियूं हन इन उद्दू निअमत अल्लाह ला तुहसूहा ऐ
ऐं मुंहिंजा बाना मुंहिंजूं नेमतूं शुमार न थी सघंदियूं लेकिन हुकुम थो करे जेकॾहिं ॾियां त पोइ शुक्र कजांइ पर जेके मां करीम रब तुंहिंजे मथां महिरबानियूं कयूं जेके अहसान कया अथनि उन अज़ीम नेमतुनि मथां जेकी नेमतूं आहिनि पर हिकु वक़्तु मुक़ररु थी कहिड़ो वक़्तु मुक़ररु आहे फरमाए थो सुम्म लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम ऐं मुंहिंजा बाना हिकु वक़्तु मुक़ररु आहे जो तोखां पंहिंजे ॾिनल नेमतुनि जे बारे में पुछंदासीं सवाल कंदासीं हुज़ूर जे ख़िदमत में जमात ग़ुलामनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह क़ुरान थो चवे सुम्म लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम तव्हां खां क़यामत में नेमतुनि जे बारे में पुछा थींदी साईं कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं आहिनि वो त सूरत अर-रहमान खे खोले पढ़ी ॾिसो अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा महबूब ही क़ुरान जूं बरकतूं पंहिंजी उम्मत खे यतलू अलैहिम आयातिही वो सूरत अर-रहमान जे अंदरि हिकु दफ़ो न बल्कि केतिरा मरतबा करीम रब बार बार तो चे ओ इंसानो ऐ जिन्नो अल्लाह जे कहिड़नि कहिड़नि नेमतुनि जो इनकार कंदो हिकु नेमत त नाहे जो तूं इनकार करे सघे मुंहिंजा साईं उन कहिड़नि कहिड़नि नेमतुनि जी पुछा थींदी सरकार फरमाइनि था उहे जेके अज़ीम नेमतूं आहिनि सभु बहितर खां बहितर पर ख़ासि टे नेमतूं आहिनि जंहिं जे बारे में पहिरीं पहिरीं क़यामत जे ॾींहुं हिसाब थींदो उहे कहिड़ियूं कहिड़ियूं टे नेमतूं उन्हनि मां सभ खां पहिरीं जेका नेमत उहा जवानी आहे उमिरि जा टे हिसा आहिनि नंढो ॿार जवान पोढ़ो दुनिया जो दस्तूर आहे नंढड़ो ॿार त बादशाह आहे मासूम जे मथां हज फर्द कोन्हे जिहाद फर्द कोन्हे निमाज़ फर्द कोन्हे अल्लाह ताला उनखे आज़ाद रखियो जेकॾहिं मासूम फौत थिए त अबे अम्मा जी शफ़ाअत करे उन्हनि खे बि बख़्शिराए जवानी पर जॾहिं इंसान पोढ़ो थींदो पीरसन थींदो त वरी बि उन जा जॾहिं उज़वा ढिला थी विया जोबन हलियो वियो श्रीमान उन जी जेका ताक़त हुई उहा उन जो साथ छॾे वई खल लड़की पई उज़वा ढिला थिया पेरनि पंधु करण खां जवाब ॾिनो हाणे जॾहिं ॾंद ॾाठूं हौड़ूं सभु हलियूं वयूं लठ जो सहारो वरिते अदा अॼु झूनो थियो जहाज़ झूनो थियो जहाज़ सट न झले सिड़ जी हाणे जेको सिड़ जे सट खां बि हलियो वियो ही बि पोयों हिसो आहे पर जेका जवानी आहे इन जवानीअ जी क़यामत में पुछा थींदी ओ घणी अथई त पोखे न त वेंदई मुंद चढ़ी पाणी थींदई पोइरो सुकी थींदई सोक जिते लुणदा सारा लोक मता सिके हिकिड़े संगला हम जासे हयाती कीमती आहे जिंदगी कीमती आहे घड़ीअ घड़ीअ जो क़दुरु कर इन ज़िंदगीअ जो क़दुरु कर ॾींहं गुज़रनि पिया रातियूं गुज़रनि पियूं इन ज़िंदगीअ जो क़दुरु कर पलक पलक जे बराबरि तुंहिंजी इहा घड़ी घड़ी जेका गुज़रे थी पई इनखे गफ़लतुनि खां बचा निंड मां बेदार थी गफ़लत जे कुंड खां ॿाहिरि अचो तबाहीअ जे किनारे ते बीठा हो ओ मेरे गुज़ारिए गफ़लत दे विच ओ मेरे गुज़ारिए गफ़लत दे विच ख़बरां पोसनी मर्द सही ओ मेरे गुज़ारिए गफ़लत दे विच ओ मेरे गुज़ारिए गफ़लत दे विच ख़बरां पोसनी मर्द सही इथां सदावी ज़मींदारा इथां सदावी ज़मींदारा जोगत त्यारी कर त सही इथां सदावी ज़मींदारा जवानीअ जी पुछा थींदी क़दुरु कर ॿिए नंबर ते सरकार फरमायो औलाद अजीम नेमतुनि मथां हिकु नेमत आहे पर क़ुरान खोले पढ़ी ॾिसो फरमाए थो इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितनह अल्लाहु इंदहु अजरुन अजीम अल्लाह जो क़ुरान समझाए थो त माल ऐं औलाद वॾे खां वॾो हिकु इम्तिहान आहे
इन इम्तिहान जे लाइ अवां खां पुछा थींदी हिसाब थींदो औलाद जे बारे में उन जी तरबियत कीअं कई उनखे कहिड़े तरीक़े सां तो हक़ अदा कयो मदीने जे साईं फरमायो त पंहिंजे औलाद खे उस्ताद वटि वञण खां अॻु मक्तब में वञण खां अॻु स्कूल कॉलेज वञण खां पहिरीं अव्वल टिनि ॻाल्हियुनि जी तालीम अबो अम्मा सेखारे कहिड़ियूं टे ॻाल्हियूं हुज़ूर फरमाया था सभ खां पहिरीं अव्वल पंहिंजे घर में पंहिंजे हंज में पंहिंजे औलाद पंहिंजे पुटनि न्याणनि मासूमनि खे पंहिंजे महबूब नबी सरकार जी मोहब्बत सेखारियो हुजूर जो अदब सेखारियो रसूलुल्लाह जी ताज़ीम सेखारियो नबूवत जो न छॾियो असांजो नबी असांजो आका असांजो कलमो उन जी तरबियत तालीम पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे औलाद खे अदा कयो ॿिए नंबर ते मदीने जा साईं फरमाईंदा पंहिंजे औलाद खे अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद जी इज़्ज़त ताज़ीम करणु सेखारियो त जीअं क़ुरान पाक जी तिलावत करण जो क़ुरान पढ़ण जो तव्हांजे बच्चनि खे शौक़ पैदा थिए इहा ॻाल्हि बि तव्हांजे मथां हक़ थी रखे पर टे नंबर ते हुज़ूर फरमाइनि था पिया त पंहिंजे औलाद खे पंहिंजे बच्चनि खे रसूलुल्लाह जे ख़ानदान हुज़ूर जे माइटनि हुज़ूर आका रहमतुल लिल आलमीन जे अहल बैतन आले रसूल जो अदब ऐं तअज़ीम करणु बि सेखारियो इहो औलाद जो हक़ आहे ऐं टे नंबर ते जेका नेमत जंहिंजी पुछा थींदी उहा कहिड़ी आहे उहा नेमत आहे अवां असांजो मालो मिल्कियत ज़र ऐं ज़ेवर जहिड़ी बि सूरत में हुजे ज़मीन जे सूरत में बनियूं बाग खजूं अंब केला जेकॾहिं उठ बकरियूं डाचूं ढका मेहूं डांद हुजनि जहिड़ी बि सूरत में ज़र ज़ेवर बैंक बैलेंस दुनिया दौलत जेको माल आहे इन जे बारे में तव्हां खां क़यामत में पुछा थींदी कमायो कीअं खपायो कीअं पोइ हुकुम आहे त तव्हांजे मथां इनखे कीअं ख़र्च कंदो अल्लाह जो कुरान समझाए तो वअनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़बल अन यअतिय अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब फअसद्दक़ व अकुम मिनस सालिहीन अल्लाह से जो हुकुम आहे ख़र्च कयो पंहिंजो जेको माल अल्लाह जे राह में बि ख़र्च कयो पर हिन खां अॻु ईअं न थिए जो संभरंदे संभरंदे मौत अची वञे मलकल मौत मथां बीहंदो पोइ मिंट कंदो साईं भला थोरी मोहलत मिले अधु कलाकु ॾेढ घंटो इजाज़त मिले छा कंदे एतिरो ॿियो कमु त न थी सघंदो सदक मां सदको मां ख़ैरात कयां माल अल्लाह जे नाले ते ॾियां हुकुम थींदो ॾियण जे लाइ त तोखे एॾी वॾी ज़िंदगी मिली तोखे हयाती मिली हुई हो जिन ॾिनो हो उहे बि आहिनि न ॾियण वारा बि आहिनि हो जन ॾिनो तिन खटियो अदा जन ॾिनो तिन खटियो मेरी दड़ मुठा दड़ आं ॾिठा जन जो हंध हुज़ूर सी मुंहिंजा से हिन ज़मीन ते ॾियण वारा बि आहिनि वठण वारा बि आहिनि पर हिन ज़मीन जे मथां जेकी बि अज़ीम नेमतूं रब करीम ॾिनियूं आहिनि इहो यादि करे छॾ जो कुझु बि मिलियो आहे असांखे सदके रसूलुल्लाह जे अता कयो वियो आहे हुज़ूर जे सदके में करम थियो आहे पोइ जंहिं ज़ात जे करे सभु जग जूं नेमतूं मिलनि उन महबूब रहमतुल लिल आलमीन जी जेका वॾी तव्हांजे असांजे मथां रहमत उन रहमत जे तरफ़ अचो त क़ुरान करीम समझाए थो फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफी दलालिम मुबीन अल्लाह जो कुरान ॿुधाए थो बाना नेमतूं सभु ॾिन में हर नेमत जो हक़ हिसाब पर सॼे जहान जे नेमतुनि खां जेका वॾी नेमत वॾो अहसान वॾी
तव्हां ते मेहरबानी उहा हीअ अथव जो मां अल्लाह तव्हां खे पंहिंजे आख़िरी नबी मुहम्मद करीम जो उम्मती कयो आहे तव्हां हुजूर जा उम्मती बणिया हो मुंहिंजे महबूब ते कलमो पढ़ियो अथव ऐं रसूलुल्लाह अचण सां तव्हां जा सभु मामला ई बणाए छॾिया सभु खुटल सुटल ॻाल्हियूं बणिजी पयूं सदके रसूलुल्लाह जे जंहिं अचण सां संदन जी जीजल अम्मा साण तां कुर्बान अम्मा साण ॿुधाए थी जीअं पंहिंजा कदम मुबारक हिन ज़मीन जे मथां रखिया त अचण सां उम्मत खे यादि कयो कीअं अचण थियो त अचण सां पाण पंहिंजे उम्मत खे पंहिंजे जमात खे रहमतल लिल आलमीन जी विलादत जे वक़्तु हुजूर जॾहिं पाण जीअं दुनिया में तशरीफ़ फरमा थिया त मुंहिंजा साईं सभ खां पहिरीं अमर जी जल ॿुधाए थे त मुंहिंजा महबूब उथी बिही अशहदु आमुर मुबारक मथे खणी सभ खां पहिरीं पढ़नि था अल्लाहु अकबर कबीरा वल्हम्दुलिल्लाहि कसीरा ये चई ऐं हबीब पंहिंजो सिर मुबारक सजदे में रखी ऐं उन सजदे में घुरनि था दुआ था कनि अल्लाहुम्मा रब्ब हबली उम्मती अल्लाहुम्मा रब्ब सल्लिम उम्मती अल्लाहुम्मा गफिर li उम्मती ऐं मुंहिंजा करीम रहीम रब जन जे तरफ़ रहमत करे मोकिलियो थी उन मुंहिंजे उम्मत खे बख़्शे मुंहिंजे उम्मत खे सलामत रखो मुंहिंजा करीम रब मुंहिंजे उम्मत जी पारत हुजे अचण सां जीअं पहिरियां क़दम मुबारक जंहिं उम्मत खे यादि कयो पर वरी जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो महबूब जे ख़िदमत में ग़ुलामनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह क़यामत में अवां सां मुलाक़ात किथे थींदी पाण फरमायो त पहिरीं मुलाक़ात पंहिंजी पुल ते जी कुझु ॻाल्हायो क़दुरु कयो त हवा बंदि थिए त भली गर्मी वधे को हिकु घंटो तुंहिंजो गुज़रे कहिड़ी पुल चाहे गुटूअ वारी सखर रोड़ी पुल या न दादू मोरो न कहिड़ी पुल हुजूर फरमाए पुल त हूंदी हिकु पुलियूं किथे हूंदियूं हे समुंड हे दरिया हे वण हे ज़मीनूं इहो निज़ाम न हूंदो इज़ा शम्सु कुव्विरत व इज़ल नुजूमुन क़दरत व इज़ल जिबाल सुज्जिरत व इज़ल इशार उद्दिलत व इज़ल वहूश हुश्शिरत करीम रब के समझाए तो कुरान करीम जे अंदर सब निजाम ठहल रहंदा उन वक्त में पुल हिकड़ी हूंदी ऐं वा पुल जहन्नम जे मथा रखी वञे हेठां दोज़खा वार खां संगड़ी हिकु हिसाब तो चे त वाक़ुफ़ न बनकार जी या सोढ़ा लक सबील मता मुखे छॾिए आरी जाम असील विलिय जा वसील रहबर रस जो में वाक़ुफ़ न वणकार जी यो पानी खयो में न पाओ जबल थो जलदायूं करे उते तिख ॾेखारे ताओ लगी लुख लती पुचवे मअज़ूर ने मथाओ साईं उते अॻ में आओ जिते हो तहे खल आया मुंहिंजा महबूब जॾहिं उन पुल सरात ते पाण जे बीहंदा सॼो जहान ते गॾु थींदो हिते त हिकिड़नि हा कई हिकिड़नि न कई हिकिड़नि त मके पाक में नबूवत जो इनकार कयो हिकिड़नि कलमो पढ़ी वरी इनकार कयो मीलाद खां परे हलिया विया हुजूर जे उर्स मुबारक खे छॾे विया पीर जे कलमात खां हुजूर जे कमालात मोजज़ात खां हटी करे हिकु हटी वञी पंहिंजी अलॻि ठाही पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं हा कई उहे बि पुल ते जॾहिं न कई उहे बि पुल ते पंहिंजा बि पुल ते त परावा बि पुल धकुई हिकु ॿी टिकट ई न हूंदी जो काथों का हिन पासे को मोबाइल का हेॾों गाॾी न काई सिक्योरिटी जी
ज़रूरत कान पवंदी सॼो जहान हिकिड़ी पुल ते ॿियो धकु ई न भरे वञण जो हाणे सभु अचे बीहंदा अल्लाह जो हुकुम ॾींदो महबूब सभु परीअं भरे बीठा थी यौम यजमउकुम लियौमिल जमअ ज़ालिक यौम तग़ाबुल क़ुरआन और करीम जो महबूब तूं परीअं भरे बी त जीअं सभु तुंहिंजे ज़ात खे ॾिसनि ऐं अॼु ॾिसी छा चवंदा अॼु ॾिसी कहिड़ा लफ़्ज़ हुनजे ज़बान मां निकिरंदा दुनिया में हिकिड़नि हा कई हिकिड़नि न कई हिकिड़नि मञो हिकिड़नि न मञो पर अॼु जॾहिं पुल ॾिसंदा जहन्नम ॾिसंदा तुंहिंजे पाक ज़ात ते नज़र पवंदी त महबूब जॾहिं साम्हूं बीहंदा उते सभु गॾिजी मञण वारा न मञण वारा जॾहिं तख़्त ताज ॾिसंदा सभु गॾिजी चवंदा तुंहिंजो शान आछा ही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तुंहिंजो शान आछा ही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तोखे ताजो ॾिनो रब ताजो ॾिनो क़ुरआन जा टी हसी पारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तुंहिंजो शान आछा ही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा हुजूर पंजन की जमात के सॾु कंदो अन लहा अचो अचो टिजो छो था मां बीठो जो आहियां सभु ॾिसंदा न सही त पोइ सभु मुंहिंजे महबूब जे तरफ़ अॻिते हलंदा हुजूर फरमायो त विच जे चमकाट वांगुरु 1000 साल जो पंध पार थींदा आशिकनि जो धकु ई अलॻि आहे इन पेचरे खे तो ॾिठो ई कोन्हे को साईं जॾहिं पुल खां पार हलंदा ते पोइ किथे पाण फरमाए पोइ थकिजी पवंदव हाणे जॾहिं थधो साहु खणंदव पोइ मां तव्हांखे आबे कौसर ते वठी हली जन्नत जो पाणी पीआरी पी खाई खुश थींदा थे पो पाण फरमायो पो कांडे ते हलबो सब को पंजी तोर वजन कराए वजन छा हूंदो अम्मा मन सकुलत मवादीनहु फहुव फी ईशत रादियह व अम्मा मन खफत मवादीनहु फउम्मुहु हावियह व मा अदराक मा हिय नारुल हामियह अल्लाह जो कुरान करीम उन वजन जी गाल थो करे उन तरादी जी गाल थो करे उन मीज़ान जो हुक्म थो पढ़ी बुधाए हुजूर फरमाए जिते तव्हां जा अमल तुरंदा अवां पो पहुचंदो मां अॻ में पहुचंदुसि हली तव्हां जे शफाअत जे लाइ तव्हां जी भलाई जे लाइ तव्हां सां मेहरबानी करण जे लाइ उते पाण बीहंदुसि हली त जेको असां सां हिन दुनिया में गॾु अचण सां असांखे यादि करे पुल सिरात ते गॾु क़ब्र में गॾु मीज़ान ते गॾु आबे कौसर ते गॾु पोइ मर्द चइबो ई उनखे आहे जेको थोरो करे त थोरो लाहे नथो सघे त ज़बान ॻाइण जे लाइ त आहे त उन महबूब जो हिकिड़ो थोरो त कोन्हे ऐं कंहिं हिकु क़ौम जे मथां न बल्कि तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीर जे लाइ महबूब नज़ीर ऐं बशीर अल्लाह जा रसूल बणिजी आया पोइ थोरो बि सॼे जग जहान जे मथां लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम अल्लाह ताला फरमायो त तमाम मोमिननि जे मथां मञण वारनि जे मथां इक़रार करण वारनि जे मथां मां अल्लाह जो एहसान आहे जो अव्हां में वॾे शान मान अज़मत वारो नबी मबऊस फरमायो मैं तव्हां के मुझू आयतूं पढ़ी बुधाए तव्हां के पाक करे किताब जो बरकतूं हिकमतुं जो बरकतूं मुझे प्रिय खो अगु तव्हां भुलल हा गुमराह हुयो तक खो हटियल हुयो उन प्रिय जे अचण सां हुजूर जे पहचण खो पहिरीं बुरो बंभोरो आरिय जाम उजारियो छोरियूं छुरण सिखियूं पुनू कयाऊं पूर लाथाई लोकता हारे धणीअ होर अदा आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं जंहिं अचण सां तो असांखे यादि करे सिर मुबारक सजदे में रखे उम्मत जे हक़ में दुआ घुरे त पोइ तुंहिंजे मथां बि हक़ आहे अचण सां साईं
सजदे में प्यार दा अचण सां साईं सजदे में प्यार उम्मत मुझे बख्शे खुदाया उम्मत मुझे बख्शे खुदाया ये चवंदा रहा सजण बार बार मदीने जो घोट आयो आ ये चवंदा रहा सजण बार बार मदीने जो घोट आयो आ बणजी रहमत मिठो मन ठारो मदीने जो घोट आयो आ जागोदा वे हंदऊ कुर्बान महबूब तुझे आमद तुझे मिलाद तुझे विलादत जे मथा असांजा महबूब मुर्शिद करीम इमामुल आरिफीन हजरत सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे मलफूज़ात शरीफ में रहमत वारे हबीब जी हदीस पाक बयान कया पाण फरमाइन था जमात के असहाबन के अज 29 तारीख सफर महीने जिया मुमकिनात रबीउल अव्वल जो चंद्र भी है जेको तमाम जा रबीउल अव्वल महीने जो चंद्र दिसी मुखे दसे त मां जन्नत में घर ठहण जी मुबारक दिया असहाब हुजूर जा उथिया जबलन ते चढ़िया वो मुझे पिरिय जो सहाबिया हजरत अक्काशा रज़ियल्लाहु ताला अन्हु वो बुधाए तो त मां सबिन का अग में चंद्र के दिठो सबिन के दस्यो में ॿियनि भी दिठो जो अदा तो दिठो पर असां भी दिठो से उन जो त ठीक आ महबूब फरमायो आ दिसे वरी दसे रिटन थी त वाद रही पई असल फैसलो उते थींदो मार्गू उते ठहंदियूं मैरिट लिस्ट उते लगंदी वो सब उतो जॾहिं वापसि था अचनि त हज़रत अक्काशा सभिनी खां पहिरीं पहिरीं अव्वल टुकी टोड़ी हुजूर जे ख़िदमत में हाज़िर थी आका रबीउल अव्वल जो चंद्र ॾिठो थम तव्हांखे मुबारक हुजे मुंहिंजा साईं ॾिठो ॿियनि बि आहे तव्हांजो तर मुबारक सखी आहे ख़ाली कोई बि न मोटंदो मुबारक सभिनि खे ॾींदो पर असां अॻु में मूं ॾिठो आहे पहिरीं पोज़ीशन मुंहिंजी आहे पहिरियों हक़ मुंहिंजो आहे घणियूं मार्कूं मूंखे मिलणु खपनि वॾो दर्जो मुंहिंजो हुजणु खपे बाकी पोई लिस्ट में पो नाला सभिनि जा हणो हिन तुरता सब को खटी दो हारण वारो त को आहे ही कोन हुजूर फरमाइन था आकाशा तू हित पोप तो ही जिब्रील अग में सुभान अल्लाह हक में जन्नत में घर ठहण जो फैसलो बणजी चुको आ सिर्फ जेको चंद्र दिसे उन सा ही भलाई आ त जेको उन रहमत लिल आलमीन जे अचण ते खुश थी पंहिंजा अंगण सजाए चरागान करे मिलाद करे और सब मुबारक जो तकरीबूं सिंगारे ऐं सजाए त उन्हीअ जो मक़ाम छा हूंदो खुदा जो क़ुरान करीम समझाए थो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम इन सभिनी जुमलन में अल्लाह पंहिंजे महबूब जूं उम्मत जे लाइ जेके वफ़ादारियूं आहिनि उन्हनि खे बयान कयो आहे त तव्हां सुता निंड में पिया हो पिरी तव्हां जे हक़ में दुआऊं थो करे अव्हां सां पंहिंजा मिट रुसी विया पर महबूब अज़ीज़ आहे अव्हां खां पंहिंजा बेज़ार थी परे थिया पर हुजूर तव्हां जे हक़ में रहमत आहे रऊफ़ आहे रहीम आहे अॼु बि जग जहान सां महिरबान बराबरी जे बुनियाद ते हुजूर सभु कंहिंखे हिदायतूं जारी कयूं पर उहो वक्त अन करीब ईंदो अचण वारो आ जिते मीलादुन नबी जी तकरीब अदो अली हसन भाव हिकु त कोने सिर्फ पहर भाव न आहिनि सॼो जहान जॾहिं रहमत लिल आलमीन हुजूर जे बारगाह में हुजूर जे दरबार ते हाज़िर थींदा त मुंहिंजे महबूब जो वाइदो ऐं अल्लाह जो पंहिंजे हबीब सां कयल वाइदो आ वल सौफ युअतीक रब्बुक फतरदा ऐं मुंहिंजा महबूब वक्त ईंदो ज़मानो ईंदो उहा घड़ी भी ईंदी जो सॼो जहान तव्हांजे तरफ़ ॾिसंदो ऐं उते सभु को चाहींदो त रब महिरबान थिए सभु को अल्लाह खे राज़ी करण जी कोशिश कंदो पर मां रब जो फैसलो हूंदो तो आलम चाहते हैं रज़ाए खुदावंद तो आलम चाहते हैं रज़ाए खुदावंद खुदा चाहता है खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद जागो था
नंढड़ो पुट पियो पीउ खे हिदायत करे अब्बा झली थो ॿियनि खे वञण बि नथो ॾी पर मुंहिंजे पिरीअ खे तो उन तरह ॾिठो ई अॼु मुंहिंजी दिलि थी घुरे त ठाह करे हुज़ूर जे बारगाह में हल सभु कुझु मिलंदो पंहिंजे ॻोठ राज बिरादरीअ खे जेको कुझु दगु ॾसियो थी उन्हनि खे बि हिदायत कर तो नंढड़े ॿार खे तो जे तूं छा ॾिठो आहे जेको मूंखे थो ॾसी जे अब्बा मां अल्लाह जे महबूब जे बारगाह में वेंदो हा कॾहिं कॾहिं पासड़े खां कुंड में वञी वेहंदो हा तो रहमत आलमीन मासूमन सां बि महिरबान नंढड़ा ॿारड़ा ईंदा हा सरकार न ॾिसंदा त मिटीअ में भरियल आहे मेरो आहे न पाण भाकुर पाए पंहिंजे हज मुबारक सां परावन सां पर कॾहिं कॾहिं यहूदनि जा ॿार बि ईंदा हा उन्हनि सां बि हुज़ूर महिरबान थींदा हा हिकु मौक़े में हिकिड़ो नंढड़ो मासूम ॿार अचे मस्जिद नबवी जे दर ते बीठो मुस्लमाननि जो न यहूदनि जो हुज़ूर उन खां पुछा था कनि पुट सभु ॿार हलिया विया बीठो ई को कमु थी छा न से कमु कोन्हे छो बीठो ई चइसि तव्हांजे सिक बिहारियो आहे तव्हांजे अदब मुहबत बिहारियो आहे दिलि छा कयां विसरे सारो लोक विसरे सारो लोक शाल न विसरी तूं तोखे केॾो मुंहुं सांडियो आहे साह में हुज़ूर फरमायो छा खपई जे सभु कुझु मिलियो पोइ कीअं बीठो ई हिकिड़ी महिरबानी कयो कहिड़ी जे साईं जेकॾहिं सुभाणे मां न अची सघां अबो रोकींदो आहे त पोइ तव्हां ओॾे अचो ते दीदार करायो हुनजे इश्क खे ॾिसी हुनजे अदब खे ॾिसी मुहबत खे ॾिसी सरकार फरमायो त ठीकु आहे अॼु तूं असां वटि सुभाणे असां तो वटि ज़िम्मेवारी जी स्टेज आहे मोबाइल में महफूज़ करे छॾ मुंहिंजा लफ़्ज़ मां पंहिंजे लफ़्ज़ जो ज़िम्मेवार आहियां बाक़ी किताबनि जा हवाला त लाइब्रेरी खुलंदी उहे मिंट बि तव्हां असांजे विच में ख़र्च थियनि तवज्जो कर गौर कर फिक्र कर हुज़ूर फरमाईंदा ठीकु सुबुह तो वटि ईंदासीं फजर जो टाइम थियो ही वीचारो दर ते बीठो आहे हेॾे थो निहारे हेॾे पियो निहारे पर उहो वक़्तु थियो मुंहिंजे महबूब पंहिंजे कयल वाइदे मुबारक खे पालण जे लाइ उन मिस्कीन मासूम जे कखनि में तशरीफ़ फरमा उन घिटीअ खां गुज़रिया तो नंढड़ो मासूम घिटीअ में बीठो आहे निहारे थो बीठो वाटू दर में दीदू हुयो हुज़ूर जॾहिं भिक में पता पाण फरमाइनि था असां पंहिंजे वाइदे मुताबिक़ तुंहिंजे कखनि में पहुता आहियूं ख़ुशि त आई राज़ी त आई छा थियो दुख न पातो थी अखियुनि में ॻोढ़ा कतारूं करे किरी पियसि रोई करे हुज़ूर खे अर्ज़ थो करे मूंखे दीदार जो रोज़ो जॾहिं खां तो रखायो आहे सजण दीदार जो रोज़ो जॾहिं खां तो रखायो आहे कई रमज़ान विया गुज़री अञा ताईं खोलियो नाहे सजण दीदार जो रोज़ो जॾहिं खां तो रखायो आहे मिठा दीदार जो रोज़ो जॾहिं खां तो रखायो आहे कई रमज़ान विया गुज़री अञा ताईं खोलियो नाहे सजण दीदार जो रोज़ो मिठा दीदार जो